दोस्तों रियासत ड्रामे की नई अपडेट अची चुकी है जेका तव्हां सां शेयर करण वारा हूं। दोस्तों एक बेहतरीन वड़ी खबर अची चुकी है। जी हाँ दोस्तों, अज जी तारीख़ में खजू साहब जी जेका रियासत ड्रामे की टीम है सभिनी वञी करे लोकेशन जिते मीरपुर माथेरो में वो ड्रामो शूट थी रहियो आहे। पहिरियों इन्हनि वञी पंहिंजे पीर ते यानी जिते गादी निशीन आहे उते इन्हनि हाज़िरी ॾिनी। उन खां पोइ शूटिंग स्टार्ट कई वई ऐं ॾाढे सुठे नमूने सां ड्रामे जी शूटिंग स्टार्ट कई पई वञे। खजू साहब पंहिंजी सॼी टीम जेका हुई पहिरें स्पेल में जेका अदाकार आहिनि उन्हनि खे पहिरियों हाज़िरी ॾियाई वञी दरगाह ते, ऐं दरगाह ते हाज़िरी ॾियण खां पोइ ड्रामे जो स्टार्ट कयो वियो त बाबा हिन शूट खे पहिरें स्पेल खे फाइनल कयूं। हाणे शूट स्टार्ट थी चुको आहे। तमामु जल्द पहिरियों स्पेल खजू साहब रियासत ड्रामे जो जेको आहे स्पेल फाइनल कंदो। हीअ केतिरनि वारनि जो मेगा सोप सीरियल रियासत जंहिंजो नालो पहिरियों जिंदो हुयो, जिंदो खां मटाए पोइ रियासत रखियो वियो। हीअ रियासत ड्रामे जी इफ़्तिताह शूटिंग जी थी चुकी आहे। हाणे दोस्तों हीअ ड्रामो ऐं होॾा पंहिंजा वे ड्रामो ॿई मुक़ाबले में शूट थी रहिया आहिनि। ऐं खजू साहब पाण बि लिखियो हुयो त ॾिसो मुक़ाबिलो केरु थो खटे। हाणे असां बि पाण सोचूं था त हाणे इन ड्रामे में ॿिन्ही ड्रामे जे मुक़ाबले में कहिड़ो ड्रामो वन नंबर ईंदो। खजू साहब ख़ुदि बि पोस्ट कई त मुक़ाबिलो केरु थो खटे फेसबुक ते। हाणे ख़बर इहा पवंदी त ॾिसूं पंहिंजा वे ड्रामो मारींदो या रियासत हिकिड़ी ॻाल्हि में मारे वेंदो आज़म मिंगल जे करे, छो त हिन में आज़म मिंगल आहे। पंहिंजा वे ड्रामो हाई लेवल जो आहे। उन में अगरि लाला रफ़ीक ज़हूर उर्फ़ मूसा खे जे ड्रामे में एंट्री ॾिनऊं त पोइ ड्रामो हू कटे वेंदो। जे मूसा न हुयो ड्रामे में, बाक़ी हजन तीवणो सिजावल ख़ान त मतिलबु इहो आहे, ॿिया अदाकार आहिनि, पर मूसा अञा ताईं कंफर्म न आहे। जे उहो कंफर्म थी वियो त पोइ उहो ड्रामो बि वन नंबर ते अची सघे थो। इन ख़ुशी में शायदि खुशो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, फेसबुक पेज खे फॉलो ऐं टिकटॉक ID खे बि फॉलो हिन वीडियो खे अॻिते शेयर करे छॾींदा। वॾियूं महिरबानियूं, सुठा कॉमेंट बि कंदा।